दर्दन जो दरिया। वरिया में हाणे त रस्तो भी साफ थियो थई, पोइ अञा शादीअ में ढर छो कई थई? रस्तो तो साफ अथस सारंग, पर सुल्तान वारन के मञाइण एतिरो आसान न आहे। सुल्तान के राजी करण रिच के भूलो पारायण बराबर आहे। हाणे देर कोन लगंदी खादम, मां कोशिश करे सुल्तान के राजी करे विंदुस, पोइ शादी भी कंदुस ऐं महफिलूं भी मचाईंदुस। यार मूंखे पाण उन ॾींहं जो इंतजार आहे वरिया में। यार तव्हां के तो उन ॾींहं जो इंतजार आहे, पर तव्हां छा था समझो त मूंखे उन ॾींहं जो इंतजार न हूंदो? वो सारा कलाम कोन ॿुधो अथई, इंतजार मौत बराबर, थो लगे वञा काॾे। वरिया मां पोइ मोकल चाचा के त सुल्तान वारन सां ॻाल्हाए अचे। यार मूं त बाबा के ॾाढो चयो आहे, पर मुंहिंजी त मञे ई कोन थो। मां त चवां थो मासा शेरल चवेसि, मन मासा शेरल जी मञे ऐं सुल्तान वारन खां रिश्तो करणु वञे। चाचा मथां जोर रखंदासीं, पर अॻियनि जो माहौल भी ठरे न। जेकॾहिं सुल्तान वारा जवाब ॾियनि त पोइ छा सोचियो अथई? पोइ न त पंहिंजे दिलबर खे वठी वञी कोर्ट में पेश थींदुसि। यार मूंखे शादी हर हाल में इन सां ई करणी आहे न, पर मां त सिर्फ़ इहो ई थो चाहियां त शादी भी मुंहिंजी इज्जत सां थिए ऐं सुल्तान वारनि जी भी इज्जत रहिजी वञे। अलाह कंदो इज्जत रहिजी वेंदी। सुल्तान वारनि भी घणियूं ठोकरूं खाधियूं आहिनि, अञा भी जेकॾहिं सिधा न थींदा त पोइ इंसान ई न चइजनि। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तू भी कमाल थो करी खोड़ा, हर भला बानो बेगम मूंखे ॿुधाई थी छा? कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे। हरीशाणी जेकॾहिं तूं भेण कोडल खे मुआ निभाग ये चवी छा तो? न न मां ई मिली तो ये मजाकड़ी कई। मुझे मतलब है न बाबा मां जान तुझी छुटंदी तने त मलूक जो कम ठंदो न। जेड़ो तू निभागो बेनीम को तेरो मलूक। अरे उठ गाड़ी आटे रे, मां त छाणी जे बारे में भलो पे सोचा न, इन में बेनीम के जी केड़ी गाला। दे जेकॾहिं न हे मलूक सां लाओ लहंदी त हिन जो भलो थींदो न, के मुंहिंजो भलो थींदो। हां छोड़ा चमथा फिरे दई छा? ये ॻाल्हि आई छा तू? त मां मलूक सां लाऊं लहंदस त मुंहिंजो भलो थींदो। इहे ये पात कर हाणे न जोड़ी एड़ी लगंदी जो सफा जड़ो हाथी ऐं बांदर। हाणे या पक पंहिंजी बंद कर त चंपल साणी मूथ न सुॼे। नई हथू था पछड़ी दे ऐं नई छेड़ी ताके घर मां कढंदी। ज़ाहिरा बीठा हूं त कुछ न कुछ ॻाल्हाईंदासीं यार, को तुंहिंजो बकवास ॿुधंदासीं। बस अरे बस, घणी ॻाड़ी न त खणा न लठे कुटिया न। अहिड़ी दुनारी लठ ॾिनोसि जो रत कुत्ता भी न चटींदई। अरे रे मुंह में रत हूंदी त कुत्ता चटींदा न, चटींदा किथां कुत्ता मुंहिंजी रत? भुख मरी वेंदा कुत्ता। हाला मोतबर जो भलो हां अरे बटरे चंबा रखंदी से त 3 ॾींहं खट ताईं कोन उथंदे। मोतबर थी वियो आहे, ॻाल्हाए थो घणो। बूथ न ते पंहिंजे शीशे में। हां सच त चवां थो, हिन पूरी देह में मुंजड़ो को सुणो आहे। अमा चवंदी तूं लखन में हिकिड़ो ई, पक पोइ माणे अंधी हूंदी। ए मुझा मुर्शिद बुखारी साईं, अज तुझे दर मां उम्मीद खणी आयो आहियां। अलाए केड़े डायण जी मस्ताने ऐं मस्तानी जे इश्क खे नज़र लगी वई, जो असांजे विच में जुदाईअ जा ॾार पइजी विया। अज मां उम्मीद खणी आयो आहियां तुझे दर ते, मूंखे वापसि न मोटाए जाए। मुंहिंजी झोली भरे पोइ मूंखे मोटाए जाए मुंहिंजा मुर्शिद। मूंखे धन दौलत न खपे, बस मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलाए। इहा आस ऐं उम्मीद खणी तुंहिंजे दर आयो आहियां। उम्मीद आहे त हितां मां नाउमेद न वेंदुसि। ए पालणहार, तोखे पंहिंजे प्यारे जे सदके
मूं मथा रहम फरमाए मुझा मौला। आमीन सुम आमीन। या अल्लाह ही तो मुखा केड़ो इम्तिहान वरतो अकबर छा सोचींदो। ही बदनामी यो दाग खणी मां जी न सघंदस। सही ॻोठ वारा छा समझंदा। या अल्लाह तू सब जानी तो मुझो ने में को भी डोना। या अल्लाह तू खैर कजा। मुखे मिल्कियत जी का भी लालच ना है। या अल्लाह मां बेगुनाह है तू सब जानी तो मुखे सबनी जे सामू उजरो ही साफ रखजे सुरखरू कजे मुखे। हाय हाय बाबला सिंह असीं तो हमेशा ताजी डिघी जिंदगी जे लाए दुआऊं करंदा। बाबला सिंह जॾहिं न मूंखे न वाक़े जी ख़बर पई यकीन कंदो त मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी। बाबला सिंह मां वियोसीं शहर घर बि कोन वियो आहे सिधो हेॾां ताना पियो। गुरबा बाबा भलाई आया मांखे। बाबला सिंह इहो वरी कीअं थियो? जड़ा इहो जीअं बि थियो इहा ख़बर तोखे जल्द पइजी। अल्लाह हयाती ॾींदो बाबल साईं। अल्लाह कंदो 100 साल जीअंदो। अरे बाबा अनवर बाबा हेॾी कोन थो रखां। बाबा साईं जेतिरी ज़िंदगी जी ख्वाहिश अथव मालिक पूरी कंदो। बाबा साईं असांजूं दुआऊं तो हमेशा हमेशा जे लाइ तव्हां सां गॾु। हाणे मूंखे इजाज़त। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। वियो बाबा वियो अचो वियो। बाबला साईं हाणे तव्हांजी तबीयत कीअं आहे? ज़िंदगी तॾहिं जियूं पिया था सावण। बाक़ी लहज़ा ऐसा तो ईंदा रहंदा। बाबा साईं इहो त आहे इंसान मिट्टी जो पुतलो आहे न थधी शइ न गरम। बाक़ी हेठां जो मथां जो त जिंदगी जो हिस्सो है। मुक़दर जो लिखियो कहें ना टारे। बस बाबा शेरल बाबा मुंहिंजी का नेकी हुई जेका कम अची वई मूंखे। न त बाबा शेरल मुंहिंजा हाल त पूरा हुया। न जान कंहिंजी दुआउनि रंग लाथो जो मालिक मूंखे नई ज़िंदगी। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त फ़क़ीर असां सां कोट छो आयो। जॾहिं त मूं अलाए घणा चकर राणी खे हिन फ़क़ीर सां गॾु ईंदे वेंदे ॾिठो आहे। पोइ फ़क़ीर बि कोट छो आणियो त मां राणी खे सुञाणा ई न ऐं ना ई राणी मूं वटि पनाह लाइ आई हुई। अदा किथे ईअं त न आहे त राणी हुतां में निकिरी वई हुजे। फ़क़ीर खे इहो ख़ौफ़ आहे जेकर न मां उन्हनि खे ॿुधायो तो हू मुझे नीचे में पइजी ईंदा। पोइ राणीअ खे मां किथां ॻोल्हींदुसि। ईअं बि थी सघे थो
राणी फ़क़ीर वटां निकिरी वई आहे तॾहिं त फ़क़ीर असां सां कूड़ थो हणे। हाणे मल्हार छा थो चए? मल्हार त वञी उहा दरगाह वसाई वेठो आहे। जॾहिं राणी उते आहे ई कोन त हुनखे हथ किथां ईंदी? दादा ने ईअं बि थी सघे थो त मतां राणी फ़क़ीर वटि ई रहियल हुजे। पोइ फ़क़ीर एॾी पकाई छो थो करे दा? राणी फ़क़ीर खे कसम विधो हूंदो छो जो राणी वापसि वञण ई नथी चाहे। छो जो मल्हार वारा राणी जे भाउ जा कातिल आहिनि। राणी न चाहींदी त उहा कॾहिं बि हुन घर में वञे। पोइ राणीअ खे हथु करण जे लाइ हिकु ई तरीक़ो आहे त फ़क़ीर जे घर ते पुलिस खां छापो हणायूं। हिन वक़्त ताईं त फ़क़ीर राणी खे पंहिंजे घरां कढी कंहिं ॿिए हंधि ते रहायो। उनजे घर मथां हिन वक़्तु छापो हणाइण बेकार आहे। हा जेकॾहिं शुरूअ में छापो हणायो आहे त पोइ बि ॻाल्हि। यार उठ छॾ इन जी पचर वञ वञी ॾिस केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि त मल्हार घर न आयो आहे। अदा वाकई 10-15 ॾींहं थी विया आहिनि। अदा मल्हार खे ॾिठो ई न आहे। अलाए काथे आहे। इहा ॻाल्हि हिन गुल्लू खे ॿुधायो। हिन जी पचर छॾे ई कोन थो। अदा खणी जे मल्हार खे मां ॻोल्हे हथ कयां जेकर हू मूंसां नथो अचे त मां छा कयां? तॾहिं बि तुंहिंजो भाउ चवंदो त हुनखे कच्छ ते विहारे खणी अच। गुल्लू तुंहिंजी ज़ाल खे ॻाल्हाइण जी तमीज़ आहे या न? अदा तूं हिनखे छॾ खणी दादली जे ॻाल्हियुनि ना कन न ॾे। अबा दादली सभिनी खे घाव ॾींदी थी वते बाक़ी हिन जी ॻाल्हियुनि ॾे असां कन बि न ॾियूं। घाव त मासी तो मूंखे ॾिना आहिनि। हाणे वात न नई को मां हिते तव्हांजो इहो वात ॿुधण जे लाइ बीठो आहियां। अदा मान जो कमु हूंदो आहे वात। जेकॾहिं असां बि हिननि ॾांहुं कन ॾियूं त पोइ असां में हिननि में फ़र्क़ु कहिड़ो रहे? अदा कुछ होश कर। मां होश कयां? तू मूंखे होश सेखारी दे। तू मूंखे होश सेखारी दे। बस अदा बस मां कोई एतिरो नंढड़ो ॿार न आहियां जो तूं मुंहिंजे मथां रोज़ रोज़ हथ खण। छा चई? सच त चवे थो हिन जी शादी थी वई आहे पोइ बि तव्हां हिनखे ॿारनि वांगुरु था कयो। तूं वात बंदि रख त रखां हिन निड़ी मथां लत। तूं लत छा रखंदी? मूंखे हथ त लाइ ॾेखार। छा चई? बस अदा बस घणो तमाशो थी वियो। मां वधीक तमाशो ॾिसण कोन थो चाहियां। मूं मथां हथ खई हाणे मुंहिंजी ज़ाल मथां हथ खणी पियो। जेकॾहिं अदा मुंहिंजो हथ खजी वियो न त पोइ तुंहिंजी इज़त छा रहंदी? शाबाश थी अदा गुल्लू शाबाश थी। जी भा तोखे पुट करे पालियो अॼु तूं उन भाउ जे मथां हथ पियो खणी। शाबाश अथई। रूहनि जे रिश्तनि खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा हीअ दुनिया दर्द ने खां टपड़ विराए छॾ। हाणे असां गॾु न रहंदासीं। अॼु खां पोइ असां ओताक में रहंदासीं। आहे लहर लहर में लका 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 हीअ दुनिया दर्दन जो दरिया। जुलेखा मां इहो पियो सोचां जॾहिं मां चाड़े जे घर में दाख़िल थियसि त बानू चांहि जो कोप तयारु कयो वेठी हुई। अची त हीअ चांहि जो कप मां पंहिंजे लाइ तयारु कयो वेठी आहियां। मुंहिंजे साम्हूं जेकर चांहि में का बि शइ मिलाए हा त मां ॾिसां छा? मुंहिंजी नज़र ई हुन में। तव्हांजो त ध्यानु बानो बेगम में हूंदो न हुनखे ॾिसंदा रहंदव। न जुलेखा न जुलेखा जेकॾहिं मां उते न पहुचां हा त
तो बानू बेगम जरूर उहा चाहे पी आई तड़पी 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 उते दम दिया वो बेचारी शहर ताईं न पहुची सघिया। साईं इहो तव्हांजो वहम आहे ऐं तव्हां हुन औरत जे मथां अंधो इतबार था कयो ऐं चओ था त हूअ मुंहिंजे लाइ वॾी वफ़ादार आहे। मां इहो नथो सोचां त बानू बेगम मुंहिंजी वफ़ादार आहे या न। सुलेखा मां त इहो पियो सोचां त बानू बेगम खे मारण केरु थो चाहे। हा साईं, बानू बेगम सां त वॾी माण्हुनि जी दुश्मनी आहे, भला उन खे केरु मारींदो? केर भी थी सके तो जुलेखा, तू भी थी सके थी, जो केर भी थी सके तो। न मां साईं भला छो बानो बेगम खे मारींदसि? मूंखे पक है जुलेखा त बानो खे केर थो मारण चाहे, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ, केर बि हुजे वो हाणे मूंखां लिकी कोन सघंदो। साईं तव्हां पंहिंजो ख्यालु कयो, तव्हां रुॻो सिर्फ़ इहो सोचो त तव्हांखे केर थो मारण चाहे। साईं खुदा न करे जे तव्हांखे कुझु थी पवे त पोइ असांजो छा थींदो? इहा जल्दी ख़बर पइजी वेंदी जुलेखा त केर मूंखे थो मारण चाहे या बानू बेगम खे। बाबा हाणे इहो ॿुधायो त सुल्तान वारा न केर थो वञे? खुद चए थो त मां वञा थो। चाचा खुदा बख्श, पोइ मां त चवां थो तूं हींअर ई वञ, किथे ईअं न थिए तूं देर सां वञी ऐं सुल्तान वारा कंहिं कम सांगे ॿाहिरि वञनि। एतिरो जल्दी कारे कोन वेंदा, मां वञा थो। अदा मां त चवां थी चाचा खे गॾु वरती वञनि। अदी सावण सुल्तान खां ईअं थो लाराए जे कां वञे गुलेली खां। मां सुल्तान खां छो लाराईंदुसि? सुल्तान मूंखे बंदूक करण दो छा? बाबा पोइ मां त ईअं थो चवां चाचा खुदा बख्श सां तूं बि गॾु वञ। अॼु पुट खुद वञे, जे हिनखे जवाब ॾिनो न त 2-3 ॾींहं छॾे पोइ मां वेंदोमांइ। ऐं जेकॾहिं मूंखे बि जवाब ॾिनो न त 2-3 ॾींहं ॿिया तरसी तूं पंहिंजे मासात शिरल खे मोकिलिजांइ। ईअं करे 3-4 पंध कंदासीं न, पोइ वञी सुल्तान वारा राज़ी थींदा। त पोइ ठीकु आहे, जीअं तव्हां सभिनी खे मुनासिब लॻे, पर हाणे बाबा पंध करणा ई पवंदा। ईअं न थिए त असां आसरो करे ते वेही रहूं त को सुल्तान असांखे सॾु करे घर वेठे संग ॾेई वेंदो। चाचा खुदा बख्श, पोइ मां त चवां तूं बिस्मिल्लाह करे सुल्तान वारनि जो वञी पासो वठ, जे ख़ैर सां मोटे ऐं जी ख़ुशख़बरी ॿुधाए। वञा थो वरियाम, अलाह भलाई कंदो, बेड़ा पार थी वेंदा। अदा हाणे अकबर जी तबियत कीअं आहे? अकबर जी त तबियत सही थी वई आहे, पर हाणे साईं घणनि जूं तबियतूं बिगड़ंदियूं। इहो अकबर खान आहे न, घणनि खे ॾारो ॾींदो, ॾोही बेॾोही कंदो सभिनी जा ढींगा ई ढेरी। ज़ाहिर आहे जीअं अकबर खे मारण जी कई, अकबर उन्हनि खे माफ़ त कोन कंदो। अधी त टंगिजे ई टंगिजे, पर असांखे इहो ख़ौफ़ आहे त किथे असां न उबता टंगिजूं। हिन माई खे रहण में असांखे को फ़ाइदो न पियो, रहंदो असांखे त नुक़सान थियो आहे। अकबर जे अहिड़ो कदम खयो बि न त सही आहे, मां हुनखे कुझु बि न चवंदसि ऐं मां हुन सां इहा सिधी ॻाल्हि ज़रूर कंदसि त न मां हुनखे ज़हर ॾिनो आहे, न ई हुनखे मारण जी कोशिशि कई आहे। जॾहिं न मां हुनखे हक़ीक़त ॿुधाई त हू मूंखे अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चवंदो। अदी जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि अकबर जे अॻियां हले हा न त इहो अकबर खान तोखे घर मां ई कोन कढे। हिन वक़्तु अकबर खान ज़ुलेखा जे इशारनि ते पियो नचे। ज़ुलेखा खे त बहानो अची वियो, हाणे आ माई सभिनी मां कसरूं कढंदी, सभिनी मां कसरूं कढंदी। जॾहिं तव्हांजो ॾोही न आहे त पोइ तव्हीं परेशान छो आहियो? असांजो को बि ॾोह कोन्हे, ॾोह रुॻो असांजो इहो आहे जो असां तोखे पंहिंजे घर में रहायोसीं, खारायोसीं, पियारियोसीं। अकबर खान त वरी इहो सम्झंदो हूंदो त भाउ मच्छरायो हूंदुसि, अकबर खान खे मारे पूरो कर ऐं हुनजी मिल्कियत मथां असीं खणी कब्ज़ो कयूं। यादो सोराना सच थी चवीं। तव्हां छा था सम्झो त अकबर ॿार आहे, बेसमझ आहे, ईअं होश विञाए ऐं सभिनी खे परेशान कंदो? अकबर खे मां सुञाणा थी, हू को बि अहिड़ो कदम न खणंदो जंहिंसां तव्हांजे लाइ मसला थियनि। सुल्तान ये हाल हवाल थी, मूं तोखे भाउ सम्झी तूं उमेद खणी आ, हाणे जेकॾहिं मुंहिंजी इज़त रखी
त तुंहिंजो लख भलायूं। खुदा बख़्श तुंहिंजे लाइ इज़त आहे, पर मूंखे इहो ॿुधाए न तूं वरियाम जो चाचो आहीं न पीउ, पोइ तूं छो संग वठण आयो आहीं आदि जो? वरियाम मूंखे वॾो सम्झे थो, तॾहिं त मूंखे मोकिलियो अथसि, न त मां हुन इजाज़त खां सवाइ कीअं अचां हा? ठीकु आहे, वरियाम तोखे पंहिंजो वॾो सम्झी तोखे मोकिलियो अथई, पर असांजा केतिरा इख़्तिलाफ़ात आहिनि तोखे ख़बर नाहे। सुभाणे जेकॾहिं मां का शर्त रखां, छा सावण वारा मञींदा? सुल्तान, मां ज़िम्मेवार आहियां तुंहिंजे हर शर्त जो, असांखे हर शर्त तुंहिंजो क़बूल हूंदो। न खुदा बख़्श न, इन बारे में मूंखे तोसां ॻाल्हाइणो ई नाहे। वञी धुरिन खे मोकिल, तूं वञी वरियाम जे पीउ खे मोकिल, रिश्तो ॾियण या न ॾियण मां उन सां ॻाल्हाईंदुसि। वरियाम जो पीउ बि ईंदो, पर जेके चङा तव्हां चवंदो उहे बि असां आणींदासीं, पर कुझु आसरो त ॾियो न। चयुमि न त इन बारे में तोसां का बि ॻाल्हि नाहे करणी। हाणे तूं वञी सघीं थो। मुंहिंजी इज़त रखी आहे सुल्तान। ॾिस खुदा बख़्श, मां तुंहिंजी इज़त कई आहे, हाणे तूं पंहिंजी बेइज़ती खे सॾु न कर। बाबा सुल्तान, माफ़ी।